अच्छा हाणे हिकिड़े स्टूडेंट सवाल कयो त सर जेकॾहिं हीअं जोड़ा निकिरी था अचनि 2 × 3 × 3 हाणे हिन में त हे जोड़ो निकिरी आयो, ॿ ॿार अची वियो, हिते बि जोड़ो निकिरी आयो, ॿ ॿार अची वियो, ॿ ट्रिक 6 थी वियो। पर हुन चयो जेकॾहिं सर जोड़ा न निकिरनि, मिसाल 2 × 2 × 3 हिन टाइप जो हुजे उहो कीअं थींदो आहे। हाणे अचो सम्झूं था पिया। हिकिड़ा हूंदा आहिनि परफेक्ट स्क्वायर, ठीकु आहे, मुकमल चोरस। मुकमल चोरस कहिड़ा हूंदा आहिनि, जीअं ॾिसो छहनि खे छहनि सां ज़रब कंदासीं, 6 × 6 = 36। हाणे 36 जेको आहे इहो मुकमल चोरस आहे। कीअं, इन जो ॿियो मूल कढंदासीं 6 निकिरंदो। अहिड़े तरीक़े सां 7 × 7 = 7 × 7 = 49। हाणे 49 छा आहे, परफेक्ट स्क्वायर आहे, ठीकु आहे, यानी कि मुकमल चोरस आहे, ठीकु आहे। हाणे 36 ऐं 49 जे विच में जेके अंग आहिनि, यानी 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48 ताईं इहे सभु परफेक्ट स्क्वायर न आहिनि। इन्हनि जो जॾहिं बि असां ॿियो मूल कढंदासीं उहो हिकिड़ो अंगु न निकिरंदो। मिसाल 49 जो निकिरंदो 7, 36 जो निकिरंदो 6। हाणे जेकॾहिं असां मिसाल 40 जो ॿियो मूल कढंदासीं त उहो छा निकिरंदो, उहो मुकमल अदद यानी कि 6, 8, 5, 7 ईअं न निकिरंदो, बल्कि अंडर रूट जी सूरत में निकिरंदो। जीअं हाणे 80 मुकमल अदद न आहे, कीअं मूंखे ख़बर पई, ॾिसो 9 × 9 = 9, 81। अञा हिन खां पोइ हिते वेंदासीं, यानी 8 खे 8 सां ज़रब कयूं, 8 × 8 = 64। हाणे 64 जेको आहे सो इहो बि परफेक्ट स्क्वायर आहे, 81 बि परफेक्ट स्क्वायर आहे। हाणे इन्हनि जे विच में 64 खां पोइ यानी कि 65, 66, 67, 68 ईअं हलंदा ईंदासीं वञी करे हे 80, 81। हाणे 81 जेको आहे सो परफेक्ट स्क्वायर आहे ऐं 64 परफेक्ट स्क्वायर आहे। हे जेके विच वारा आहिनि इहे मुकमल चोरस न आहिनि। सो इन्हनि जे करे जेकॾहिं इन्हनि जो ॿियो मूल कढंदासीं त उहो पूरो अंगु न ईंदो। हिन जो ॿियो मूल छा ईंदो, 9, हिन जो ॿियो मूल छा ईंदो, 8। हाणे जेके इन्हनि जे विच वारा अंग आहिनि उन्हनि जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे 8 ऐं 9 जे विच में ईंदो, यानी कि अंडर रूट जी सूरत में ईंदो। कीअं, अचो तव्हांखे मां कढी ॾेखारियां थो। ॾिसो 2 जो खोड़ो हिन ते वेंदो घणा दफ़ा, 40 दफ़ा। 2 जो खोड़ो जंहिं ते लॻंदो आहे अधु थी वेंदो आहे। 2 जो खोड़ो घणा दफ़ा, 20 दफ़ा। 2 जो खोड़ो घणा दफ़ा, 10 दफ़ा। 2 जो खोड़ो 5 दफ़ा ऐं 5 जो खोड़ो 1 दफ़ो। हाणे असां इन्हनि जा जेके जुज़ा निकिता आहिनि हिन खे अंडर रूट में रखंदासीं। 2, 1, 2, 3, 4 दफ़ा आहे, यानी 2 × 2 × 2 × 2 × 5, ठीकु आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे जोड़ियूं ठाहिबियूं आहिनि। सो जेकॾहिं असां जोड़ियूं ठाहियूं त हितां हीअ जोड़ी ठहंदी, यानी हितां 2 ॿार अची वेंदो, हितां हे 2 जी जोड़ी ठहंदी, हितां बि 2 ॿार ईंदो। 5 ॾिसो हिन जी जोड़ी नथी ठहे, हिन जो मतिलबु आहे 5 अंडर रूट में अकेलो बची वेंदो। ईअं खणी चऊं त हे जेके आहिनि तव्हां ख़बर आहे उहे बि ॿाहिरि कढींदा। ॾिसो हे अंडर रूट में ॿाहिरि अची वई जोड़ी, हितां बि 2 मां 1 दफ़ो 2 ॿार अची वियो। हे 5 जेको अकेलो बचियो हिन जी जोड़ी न आहे, इन करे असां हिन खे छा करे छॾंदासीं, ट्रैप करे छॾंदासीं, ठीकु आहे। हाणे असां ॿाहिरियों जेके ॿ आहिनि हिन खे ज़रब कंदासीं, 2 × 4, हे ॾिसो 4 √ 5। असांखे अॻु में ई ख़बर हुई त 81 परफेक्ट स्क्वायर आहे, इन जो ईंदो 9 ऐं 8 × 8 = 64। हिन 64 जो ॿियो मूल घणो ईंदो, 8 ईंदो। सो बाक़ी इन जे विच वारा जेके बि अंग आहिनि उन्हनि जो अंडर रूट जी सूरत में ईंदो या ॾहाई जी सूरत में ईंदो, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां हिन खे चेंज कंदो इहो थी सघे थो 8.9 तक़रीबन हीअं बि ईंदो, ॾहाई जी सूरत में। इहो चेंज करणु पाण अॻिते हली सघंदासीं। पर हाणे चवण जो मक़सदु हुयो जेकॾहिं तव्हांजूं जोड़ियूं न ठहनि त उनखे तव्हां अंडर रूट में रखी छॾंदो। मिसाल तव्हांजो हीअं हुजे 2 × 2 × 3 × 3 × मिसाल वठूं था 5, त हाणे 2 जी हितां जोड़ी 2 ॿाहिरि निकिरी ईंदो, हितां 3 जी जोड़ी 3 बि ॿाहिरि निकिरी ईंदो। जेके अंग ॿाहिरि निकिरंदा उहे पाण में ज़रब थींदा, बाक़ी जेको सो अंडर रूट में 5 बची पवंदो, ठीकु आहे। हाणे हे पाण में ज़रब कंदो, 2 ट्रिक 6, 6 √ 5 हे हिन जो आंसर आहे। आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू सो मच।